व्यूज़ टाइम में भलीकार मां आहियां अनिल कुमार। नाज़रीन, वफ़ाक़ी हुकूमत मुख़ालिफ़ धुर खे जलसा ऐं एहतिजाजी तहरीक जा जेके जलसा आहिनि न रोकण जो फ़ैसिलो करे छॾियो आहे। हुकूमत ज़रिए ॿुधायो आहे त मरियम नवाज़ समेत समूरनि मुख़ालिफ़ धुर जे अॻवाननि खे जलसनि में शिरकत जी इजाज़त ॾिनी वेंदी। ॿी अहम ख़बर इहा आहे त आसिम सलीम बाजवा वज़ीर आज़म जे ख़सूसी माउन जे उहिदे तां इस्तीफ़ा ॾेई छॾी आहे ऐं वज़ीर आज़म संदसि इस्तीफ़ा मंज़ूर करे छॾी आहे। हिकु ॿी अहम ख़बर आहे त सियासी जमायत जी विंग जी तक़रीब में शिरकत ते सुप्रीम कोर्ट वज़ीर आज़म खे नोटिस जारी करे छॾियो आहे। जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा चयो आहे त वज़ीर आज़म सॼे मुल्क जो वज़ीर आज़म हूंदो आहे, उहो पाण खे कंहिं हिकु सियासी विंग सां ॻंढे नथो सघे। इन पूरी सूरत हाल ते जेके टे डेवलपमेंट थियूं आहिनि पंहिंजे महिमान खां राय वठंदासीं। अॼु असांखे जॉइन कयो आहे नसीर मेमन साहिबु, अमर सिंधू साहिबा, इनाम भट्टी साहिबु, शबीर शर साहिबु, हादी भट्ट साहिबु ऐं सुहेल सांगी साहिबु। महिमान खे भलीकार जी। नसीर साहिबु, तव्हां खां प्रोग्राम जी शुरूआत कयूं था। इहो ॿुधायो त हिकु तरफ़ त इस्तीफ़ा अची वई आहे आसिम सलीम बाजवा जी, वज़ीर आज़म पाण मुख़ालिफ़ धुर खे जेके जलसा करण जी इजाज़त जो फ़ैसिलो कयो आहे, टे तरफ़ वरी सुप्रीम कोर्ट वज़ीर आज़म खे नोटिस जारी कयो आहे। हीअ जेका पूरी डेवलपमेंट थी आहे, इन हवाले सां मुंहिंजो सवाल तव्हां खां इहो आहे त छा हुकूमत ते दबाव वधी रहियो आहे? दबाव त बहरहाल वधी रहियो आहे, हिन में त को शक कोन्हे। हुकूमत जे वज़ीरनि जूं तव्हां स्टेटमेंट्स ॾिसो। कल्ह हिकिड़े वज़ीर साहिबु चयो पिए त इहो जलसा 3 महीना मुलतवी कयो, कोरोना पियो वधे। ऐं हैरत जी ॻाल्हि आहे, जॾहिं सॼे मुल्क में कोरोना जी बाहि लॻी पई तॾहिं हिननि पिए चयो त कारोबार खोलियो, वारो कयो, कारोबार खोलियो। तॾहिं जॾहिं माण्हू मरी रहिया हुआ, अस्पतालूं भरिजी वयूं हुयूं, बेड न पे मिलिया, तॾहिं हुकूमत चयो पिए त कारोबार खोलियो, मस्जिदूं खोलियो, हर शइ हुननि खोलराई पई। ऐं हाणे त ख़ैर सां ही त पाण सोभूं पिया मल्हाइनि, पाण चवंदा हिक ॿिए खे मुबारकूं पइजनि त कोरोना ख़तमु करे छॾियोसीं। पोइ हाणे छो था मुख़ालिफ़ धुर खे चवनि त तव्हांजे करे कोरोना वधी वेंदो। ऐं साॻे वक़्तु इहो चवणु त दहशतगर्दी थी सघे थी, इहो त ॾाढो ख़ौफ़नाक क़िस्म जो हिकिड़ो थ्रेटनिंग क़िस्म जो टोन आहे। माना ॿियनि लफ़्ज़नि में तव्हां इनडायरेक्टली इहो थ्रेट करणु आहे। या त जेकर को दहशतगर्दीअ जो अहिड़ो आहे सिलसिलो त पोइ उहा एविडेंस, उहा ॻाल्हि या त होम मिनिस्टर करे या त सम्झ में अचे हा, ऐं उनखे बि पोइ क्रेडिबल एविडेंस ॾियणी पए अहिड़ी वॾी ॻाल्हि करण जी। मुंहिंजो ख़्यालु आहे त मुख़ालिफ़ धुर तननि शयुनि ते पोइ हटंदे मूंखे नज़र नथी अचे। बाक़ी हुकूमत त इजाज़त ॾिनी आहे त इजाज़त त हुकूमत खे ॾियणी थोरो थोरे कयो अथई। कॉन्स्टिट्यूशन ऑफ पाकिस्तान में पीसफुल मुज़ाहिरे ऐं एक्सप्रेशन जो त इजाज़त ॾिनी पई आहे न, त इहा त हुकूमत खे हुअं ई ॾियणी। हुकूमत या न ॾेई पंहिंजे लाइ ॾचो करे या पंहिंजे लाइ वधीक प्रॉब्लम कंदी, गैर आइनी कमु कंदी, त इहो त को थोरो न कयो अथनि, ॾियणु घुरिजे। हर हुकूमत ॾींदी आहे मुख़ालिफ़। त ख़ान साहिबु पाण घणा हफ़्ता हिते वेठो हो इस्लामाबाद में, ऐं हिननि जे माण्हुनि त PTV ते हमला वञी कया, हिननि त भञ ड्राब कई, हिकिड़े पुलिस जे ऑफिसर खे मारकुट कयनि, तॾहिं बि वेठा हूंदा हुया। सो इहो त मुंहिंजो ख़्यालु आहे चवण जी ॻाल्हि ई कान्हे त हिन इजाज़त ॾिनी आहे। इहो त सिटीज़न्स जो पॉलिटिकल पार्टी जो कॉन्स्टिट्यूशनल राइट आहे। बाक़ी प्रेशर त ज़ाहिर आहे वधी रहियो आहे। हुकूमत खे नज़र अचे पियो जंहिं तरह सां मुख़ालिफ़ धुर हिन भेरे प्लान कयो आहे, जंहिं तरह सां मुज़ाहिरा, धरना ऐं पोइ आख़िर में मार्च ताईं मामला वञण जो, तंहिंजे करे उहो हुकूमत खे बिल्कुलु हीट फील थी थिए हुनजे अंदाज़ मां, हुनजे बॉडी लैंग्वेज मां ऐं ॻाल्हियुनि मां साफ़ नज़र पई अचे। ठीकु आहे, हलूं था शबीर शर साहिब ॾे। जी शबीर साहिबु, जेको माहौल जुड़ी रहियो आहे, तव्हांखे लॻे थो त हुकूमत जे मथां दबाव वधी रहियो आहे? कोई बि दबाव हुकूमत ते कोन वधियो आहे। कहिड़ो दबाव वधियो आहे? अपोज़िशन छा कयो आहे? अपोज़िशन अञा ताईं जेका पंहिंजा तबला बाजा ठाहिण में पूरी आहे, ऐं कंहिं बि क़िस्म जी का हुननि स्ट्रेटेजी कान ठाही आहे, न को मुज़ाहिरनि जो प्रोग्राम हुननि जो रचियो आहे, न ई का ॿी हिकमत अमली जेका PDM जोड़ी आहे। कहिड़ो दबाव वधियो आहे? मूंखे त नज़र कोन थो अचे त को दबाव वधियो आहे। थी सघे थो त इक़्तिदार जे क्लब जा जेके असली वारिस आहिनि, सिलेक्टर्स, उहे वांगुरु छिकींदा हुजनि त थोरो भई एतिरो बि एक्सिस में न वञे, ऐं ईअं बि कंहिंखे मछराए न। अञा होॾां कुझु चई कोन थो ऐं हेॾां तूं वठी थो पियो शोशा छॾे। हिन सां अॻिलनि खे वधीक जेका आहे सा उहा चैलेंज मिलंदो, चिड़ में ईंदा। चिड़ाइण वारियूं ख़बरूं जेके आहिनि से हुनखे घटाइनि पिया। सुप्रीम कोर्ट जेको नोटिस इशू कयो आहे, सुप्रीम कोर्ट जेको नोटिस इशू कयो आहे, इहा जेका लायर्स इंसाफ लायर्स विंग जी जेका तकरीब हुई कन्वेंशन हॉल में, जेका उनमें शिरकत ते, उनखे कीअं था ॾिसो? उहो हाणे ख़बर न आहे त कोर्ट छाजे करे बि इहो नोटिस हुनखे ॾिनो आहे, या सुप्रीम कोर्ट जो सवाबदीद इख्तियार बि आहे त उहा कंहिंखे कंहिं ॻाल्हि ते नोटिस ॾेई सघे थी पई। पर जीअं त अञा काज़ी फ़ाइज़ जो जेको मैटर आहे अञा ताईं जुडिशल काउंसिल में पियल आहे, उहो उन हिन महिल ताईं या अहिड़े क़िस्म जी हुनखे नोटिस मुंहिंजे ख़्याल में त न ॾियणु खपे, त छाकाणि त उहो ख़ुदि जेको आहे सो अञा ताईं तकरारी आहे।
ऐं ॿियो को ॾे आहे इंडिपेंडेंट जज को ॾे आहे त उहा ॻाल्हि सम्झ में अचे आहे। ही नोटिस असांखे सम्झ में कोन थो अचे पियो त छाजे करे आहे। ख़ुदि ॿिया हल्का बि हिनखे को दुरुस्त क़दम जेको आहिनि सो कढी पाए असांजो कोन सम्झंदा, छो त हुकूमती धुर हुअं बि हुनखे जेका आहे सा पंहिंजे मुखालिफ़नि में काउंट थी करे पई हुन। जी 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 शबीर साहब आवाज़ अचे थो तव्हांखे? आवाज़ त मूंखे अचे थो, विच में डिस्टर्बेंस शुरू थी वियो। जी जी कंटिन्यू कयो प्लीज़। ठीकु आहे जी जी बेसिक शइ इहा आहे त हुन स्पीच जेका कई आहे उन में हुते वज़ीर आज़म जेका असां लचक ज़ाहिर कई आहे त उते शायदि इन जे करे बि हुन इहा लचक ज़ाहिर कई आहे छाकाणि त लाहौर में जेका वकीलनि जी अक्सरियत आहे उहा मुस्लिम लीग नून सां ऐं उन मामले खे बि थधो करण जे लाइ त किथे ईअं न थिए त उते माहौल गरम थी वञे ऐं वकील जेके आहिनि से पंहिंजे जेको आहे सो कावड़ जो इज़हार कनि। उन सूरत जे करे बि वज़ीर आज़म पंहिंजो पाण खे कूल रखियो ऐं मुज़ाहिरनि जी ॻाल्हि जेका आहे सा उन खां पोइ हिते हटियो ऐं उहो लाहौर जो एटमॉस्फियर हो उनजे करे मां सम्झां थो इहो थी सघे थो पियो। बाक़ी अहिड़ी का बि सूरत हाल नज़र कान थी अचे त का हुकूमत खे को अहिड़ो चैलेंज साम्हूं आहे या जेका आहे सा अपोज़िशन मुखालिफ़ धुर इतिहाद जेको आहे सो हुनजो घेरो तंग कयो आहे। ठीकु आहे, अहिड़ी सूरत हाल फ़िलहाल नज़र कान थी अचे। ठीकु आहे, हलूं था अमर सिंधु साहिब वारे। जी अमर साहिबा। जी मां त ईअं सम्झां थी त जेको आहे सो ही न रुगो प्रेशर माउंट थियो आहे पर जहिड़े तरीक़े सां मौजूदा हुकूमत पेर पोइते करणु शुरू कया आहिनि उन मां लॻे थो त मामिलो कंहिं न कंहिं जेका असां जेके इक़्तिदारी धुरियूं आहिनि उन्हनि जे विच में ऐं जेका असां अपोज़िशन जे विच में बि कंहिं न कंहिं क़िस्म जी का न का ॻाल्हि तइ थी रही हूंदी। उनजो वॾे में वॾो जेको आहे सो हिकिड़ी दलील इहो ॾेई सघिजे थो त तव्हां ॾिठो हूंदो त गुज़िरियल जेका असां केतिरे वक़्त खां वठी जेका असां ही पंहिंजा जेके आहिनि जेका अपोज़िशन आहे अपोज़िशन जीअं माना ऐलान कयो तक़रीर आई उन खां पोइ जेका असां सख़्तु गीर क़िस्म जो उन्हनि जो मौक़िफ़ जेको अपोज़िशन जो ख़ासि तौर ते नून लीग जो जेको साम्हूं आयो उन सख़्तु गीर मौक़िफ़ खां पोइ इहे थियो त जेका असां उन्हनि जा जेके हमला ख़ासि तौर ते जेका असां गैर पार्लियामेंट्री कुवतनि जीअं रहिया उन खां पोइ कोशिशि कई वई त मीडिया ते हिक ई ॾींहं में पंज जेके आहिनि से गवर्नमेंट जा जेके असां वज़ीर मुख़्तलिफ़ वज़ीर उहे अची प्रेस कॉन्फ्रेंस करणु लॻा। पंज वज़ीर हिकिड़े ॾींहं में शेख रशीद हिकिड़ी ॻाल्हि पियो करे ॿ दफ़ा जेका असां शिबली पियो अचे उन खां अलावा बि माना उन्हनि हर क़िस्म जी जंहिंखे चइजे त थ्रेट हर क़िस्म जी जेका असां अपोज़िशन खे डाउन करण जी स्ट्रेटेजी इख़्तियार कई पर लॻे थो त हिन वक़्तु जेका असां जीअं पहिरीं बि असां मुख़्तलिफ़ हिन प्रोग्राम में चवंदा रहिया आहियूं त नवंबर दिसंबर ताईं मामिलो जेका असां तब्दील थींदे नज़र अचे थो। हाणे उहा तब्दीली कहिड़े क़िस्म जी थी सघे थी पर जेका ख़ान साहब जी जेका असां जलसनि जी इजाज़त ॾियणु वरी उन खां पोइ जेको आहे सो वरी कंहिं हद ताईं नरम मौक़िफ़ इख़्तियार करणु त मां ईअं सम्झां थी त जेका असां पोइते पेर करणु शुरू कया आहिनि पर अपोज़िशन कंहिं बि सूरत में घटि में घटि ख़ान साहब जी हुकूमत खे माफ़ न कंदी। बाक़ी इहा ॻाल्हि आहे ॿियनि धुरियुनि सां केतिरियूं ॻाल्हियूं थींदियूं कहिड़ी बार्गेनिंग थींदी पर अपोज़िशन जो जेको मूड आहे उहो अपोज़िशन जो मूड हिन हुकूमत जे लाइ ख़तरनाक आहे, ख़तरनाक साबित थींदो जेकॾहिं रुकावट विधी वई त मां नथी सम्झां त जेका अफ़रा तफ़री पैदा थी आहे। ॿी जेका ॻाल्हि तव्हां कई कोर्ट ऐं अदालत जे जेका असां जस्टिस ईसा जे पारां जेका आई आहे उन जे बारे में बि चई सघिजे थो त जेको इदारनि जो टकराव आहे मां तव्हांखे ॿुधाईंदी हलां त जेका मुशर्रफ जे दौर में तव्हां इहो ॾिसो त उहा सूरत हाल बि हिकिड़ी जेका असां ख़ासि नहज ते पहुती हुई। जॾहिं बि पॉलिटिकल अनरेस्ट थींदो आहे उन पॉलिटिकल अनरेस्ट में मुख़्तलिफ़ तज़ाद जेके बुनियादी तज़ाद आहिनि उहे इदारनि जा उहे बुनियादी तज़ाद साम्हूं ईंदा आहिनि। डेमोक्रेसी इहो ई कंदी आहे, पॉलिटिकल प्रोसेस इहो ई कंदो आहे त उन्हनि तज़ादनि खे वाज़े तौर ते सियासी शिकल में खणी अचे। इहा माना नथो रखे त हीअ जेका असां इमरान ख़ान आहे इहो माना नथो रखे त उतां जेका तव्हांजो मौक़िफ़ अची वियो। हलूं था इनाम भट्टी साहिब इनाम भट्टी साहिब हुकूमत जी तरफ़ां मुख़ालिफ़ धिर जा जेके जलसा आहिनि न रोकण जी जेका इजाज़त ॾिनी वई आहे उनखे कीअं था ॾिसो? अनिल मुंहिंजे ख़्याल में त प्रेशर त केतिरो हूंदो त उन वक़्तु ख़बर पवंदी जॾहिं जलसा थियणु शुरू थींदा
पर कंहिं हद ताईं आउं इहो सम्झां थो त उहे धुरियूं जेके मुल्क जे अंदरि इन्हनि सभिनी मामलनि खे वधीक हैंडल कंदियूं आहिनि, उन्हनि जे तरफ़ां को अहिड़ो डायरेक्शन हूंदो जंहिंमें इहा उन्हनि खे इजाज़त मिली वई आहे त का बि उन्हनि ते सख़्ती या पाबंदी न कई वेंदी। छाकाणि त मुल्क खे जेकॾहिं डेमोक्रेटिक वे सां हलाइणो आहे ऐं इहो ई लुक ॾियणो आहे त हिते जलसे जुलूस जो हर उन जमायत खे हक़ आहे, अख़्तियार आहे जेको बे हुकूमत जे ख़िलाफ़ का तहरीक हलाइणु चाहे त इहो हिकिड़ो डेमोक्रेटिक स्टेट जो पंहिंजो लुक ईअं ई बीहंदो आहे। पर जेकॾहिं इहे उन ते सख़्ती कंदा त पोइ इंटरनेशनली ऐं हर हंधि ते हिननि जी इहा बदनामी थींदी त मुल्क जे अंदरि जिते इहा इजाज़त ई न हुजे त कंहिं मुख़ालिफ़ जमायत जे धुरियुनि खे जलसा करणु ॾिजनि त पोइ इहा शइ हिननि जे ॻिची में पवणु शुरू थी वेंदी। ऐं ॿिए पासे खां मूंखे ईअं बि नज़र अचे थो त कॾहिं कॾहिं ईअं बि थींदो आहे त तहरीक खे डिफ्यूज़ करण जे लाइ अॻु में ई ऐलानिया चई छॾिबो आहे त असां हुनखे खुली छूट ॾेई छॾी आहे त भले हू जलसा कनि ऐं उन ते का बि सख़्ती ऐं पाबंदी न कई वेंदी। पर अंदरूने खाना उन्हनि खे डिफ्यूज़ करण जे लाइ वरी या कमज़ोर करण जे लाइ वरी ॿिया बि के तरीक़ा इस्तेमालु कया वेंदा आहिनि, जंहिंमें मुख़ालिफ़ धुर जे जमायतुनि में अदम एतमाद फैलाइणु, तारीख़ुनि ते हिक ॿिए सां छिकताण करणु, शहरनि जे तयनि ते हिक ॿिए सां छिकताण करणु या किन शयुनि में हिक ॿिए ते एतमाद जी खोट पैदा करणु त जीअं उहा अपोज़िशन जूं जमायतूं पाण में गॾिजी मुतहद न थी सघनि। मुंहिंजे ख़्याल में इहो हिकिड़ो पासो इहो बि थी सघे थो त हुननि इहा स्ट्रेटजी वरिती हुजे त सरकार चए त असीं हुन ते का बि पाबंदी न कंदासीं, पर कंहिं तरफ़ खां का कॾहिं इहा नज़र अची वेंदी त कंहिंखे सख़्ती थी थिए ऐं कंहिंखे छूट ॾिनी थी वञे, उन मां पोइ इहा शइ वरी एतमाद जेको जी अपोज़िशन जे जमायतूं मुख़ालिफ़ जमायतुनि में उन्हनि में शेटर्ड थियणु शुरू थींदो। ॿी जेका शइ आई आहे त वज़ीर आज़म सॼे मुल्क जो वज़ीर आज़म आहे ऐं उनखे कंहिं हिकिड़ी जमायत जे इजलास में या जलसे में शिरकत न करणु खपे। ऐं सम्झां थो त पाकिस्तान जे अंदरि पॉलिटिकल पार्टी गवर्नेंस सिस्टम आहे ऐं उन में इहो कीअं थो मुमकिन थी सघे त हिकिड़ी जमायत जेका जॾहिं हाउस में अक्सरियत रखे थी ऐं उन हाउस में अक्सरियत रखंदड़ जमायत जो जॾहिं को बि नुमाइंदो उहो चाहे वज़ीर आज़म थी अचे या केर बि थी अचे ऐं उहो वापसि पंहिंजी पॉलिटिकल पार्टी खे एड्रेस न करे या उनजो हिसो न हुजे, इहो ईअं मुमकिन थी नथो सघे। तंहिंजे करे इहो ज़रूरी नथो सम्झां आऊं त को इनखे इनजी ॾाढो रुकावट विझणु खपे त हिकिड़े मुल्क जो वज़ीर आज़म कंहिं हिकिड़ी पार्टी खे एग्ज़ीक्यूट न करे या हुन सां गॾु न हुजे, बल्कि उन जे लाइ इहो हुजणु खपे त इन हाउस उनजो जेको जी परफॉर्मेंस आहे उहा डेमोक्रेटिक ऐं प्रॉपर वे सां हुजे। उते उहा हाउस जे अंदरि का बि शइ बजट में, एलोकेशंस में, डेवलपमेंट फंड्स में उन्हनि में इहा शइ नज़र न अचे त को हिकिड़ी जमायत सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु उन जी हुकुमरानी ऐं उन जे सभिनी बेनिफिट्स लाइ उहा जी जी जमायत जेका ऐसा कमु करे रही आहे, बल्कि उहा पोइ जनरल ठीकु पब्लिक जे लाइ सॼे मुल्क जे अवाम जे लाइ सिमिलर तरीक़े सां कानून साज़ी करे ठीकु आहे या डेवलपमेंट करे या का बि बजट तय करे। त इहो हिकिड़ो पासो हूंदो आहे जेको ॾिसण जे लाइ उहो थी सघे ठीकु आहे थो। इनाम भट्ट साहब ऐं तव्हांजो सम्झां थो इन मौक़िफ़ सां अची गॾोगॾु जी जी जेके कुझु इनाम भट्ट साहब तव्हांजो डेवलपमेंट्स थियूं मौक़िफ़ अची आहिनि, वियो जेका सलीम बाजवा साहब जी इस्तीफ़ा आहे, इहो बि हिकिड़ो बहितर अमल आहे। छाकाणि त जॾहिं हिकिड़ी शयूं पब्लिक थी थियूं अचनि ऐं सुवाल जॾहिं पुछजणु शुरू थिए थो, जी पोइ चाहे उहो ग़लति आहे या सही आहे, पर जॾहिं हिकिड़ो को बि शख़्स इन ज़िमरे में अची वञे त उन खां इहो पुछाणो थिए त उनजो इहो कीअं सॼो कुझु डेवलप थियो, उन जूं कंपनियूं कीअं आयूं, जी त जी हू इस्तीफ़ा ॾिए थो ऐं सरकार उनजी इस्तीफ़ा क़बूल करे थी। त आउं सम्झां थो इहो हिकिड़े सोशल डेमोक्रेटिक ठीकु फॉर्म आहे ऑफ इनाम भट्ट सिस्टम साहब गवर्नमेंट जो मुल्क जो जी जेको आहे उन जे लाइ हिकिड़ो स्टेप अॻिते आहे। न त कंहिं ज़माने में शायदि इहो सुवाल पुछी सघण ई ॾाढो ॾुखियो हूंदो, पर हाणे उहो सुवाल पुछिजे ठीकु थो आहे ऐं उन सुवाल खे एड्रेस कयो वञे थो ऐं उन सुवाल जे जवाब में उन जा नतीजा अचनि था। त आउं सम्झां थो मुल्क में जेकॾहिं इहे शयूं थियणु शुरू कयूं, एहतिसाब जो अमल सभिनी जे लाइ ठीकु साॻियो आहे इनाम भट्ट रहंदो साहब तव्हांजो ऐं मौक़िफ़ अची पुछाणे वियो जो आहे अमल सभिनी जे लाइ साॻियो रहंदो ऐं सियासतदान तोड़े जी कंहिं बि इदारे जा सरबराह जॾहिं उन साॻे कटड़े में खड़ा थींदा ऐं उन्हनि खां उहे ई शयूं घुर कयूं वेंदियूं जेके कंहिं बि आम माण्हू खां घुर जी जी कजनि या वॾे खां कजनि। त ठीकु आहे इनाम भट्ट साहब हलूं था हादी भट्ट साहब ॾे। जी हादी साहब छा हुकूमत ते दबाव वधी रहियो आहे जेके करंट सिनेरियो तव्हांजे साम्हूं असां पेश कयो आहे? हादी भट्ट साहब हीअ ॻाल्हि खे जेको आहे सो हिन में ॾिसणु खपे त जीअं आहे सो अपोज़िशन जो विकास थियो हुयो PDM, तीअं ई जेको आहे सो हुकूमत जे मथां प्रेशर जेको आहे सो वधाइणु शुरू कयो हो हुननि ऐं उहो प्रेशर वधी वियो हुयो ऐं वधंदो नज़र अचे पियो। पर हिन वक़्तु जेको आहे असांखे इहो ॾिसणु खपे त जेका गवर्नमेंट पॉलिसी अख़्तियार कई आहे उन मां ईअं महसूसु थिए पियो त जेको बि प्रेशर जेको आहे सो ठहियो पिए PDM जो अपोज़िशन कुवतुनि जो,
उहो प्रेशर रिलीफ करण जी कोशिशि कई वञे पई। ऐं वज़ीर आज़म साहिब जेको आहे जेको टेलीविज़न ते अची करे जेके ख़िताब पियो करे या जेको हुनजो टोन हुयो, उहो टोन जेको आहे सो हिकिड़ो ग्रेट ज़िम्मेदाराना हुयो। ऐं उन में जेको आहे सो ॻाल्हियूं जेके हुयूं उन जूं अहिड़े अंदाज़ में हुयूं जेके ज़ाहिर कनि ॼण हू अपोज़िशन थ्रेट। ऐं इन जे करे जेको आहे हुननि जे मथां वधीक थिए थो पियो त ख़ुदि उन्हनि जी पार्टीअ जे अंदरि जेके जेको आहे इन अपोज़िशन जे समूरे अमल खे रोकण जे लाइ या जेको आहे उन घटि करण जे लाइ जेके कमेटियूं वग़ैरह जेको आहे थियनि पियूं, उन्हनि जे विच में इहा सलाह मसलत थी हुजे या जेको आहे अञा ॿियूं दुरियूं जेको आहे उन्हनि जेको आहे इहा सलाह मसलत कई हुजे ऐं इन्हनि खे जेको आहे इहा गाइडलाइन मिली हुजे प्राइम मिनिस्टर साहिब खे पंहिंजे जेको आहे पार्टी जे अंदरां बि, त असांजो जेको PM साहिब आहे उन जूं तकरीरूं उन्हनि जी ॻाल्हि उन्हनि जा क़दम जेके आहिनि उहे अहिड़ा न हुजनि जंहिंमां जेको आहे इहा ॻाल्हि नज़र अचे त हू जेको आहे गैर ज़िम्मेदाराना ॻाल्हियूं करे पियो। जीअं जेको आहे हुन चयो त जेकॾहिं इहे सभु जेको आहे जेके अपोज़िशन लीडर आहिनि ऐं जेके तहरीक हलाईंदा उहे जेलनि में हूंदा, इहा ॻाल्हि जेको आहे उनखे ज़ेब नथी ॾिए पई ऐं इहा ॻाल्हि उन ते मथां प्रेशर वधाईंदी। ऐं हाणे जेको आहे उन प्रेशर खे रिलीव करण जी कोशिशि कई पई वञे। आसिम बाजवा जी बि इस्तीफ़ा खे ऐं उनजी इस्तीफ़ा खे फौरी तौर ते क़बूल करणु हुकूमत जे तरफ़ां मां इन ॻाल्हि खे इन पासे ते वठी वञा थो पियो त इहो जेको गवर्नमेंट जे मथां प्रेशर वधंदड़ आहे उनखे रिलीव करण जी कोशिशि कई पई वञे। ऐं ॿियो जेको आहे इन ॻाल्हि खे जेको आहे ईअं बि ॾिठो वञे त जेको आहे जेकॾहिं हुकूमत पंहिंजे जेको आहे अकुल खां कमु वठी करे के जेको आहे मसइलो क़दम खणे थी पई, जीअं जेको आहे हुन अपोज़िशन खे जल्सन करण जी ज़रूरत जी ॻाल्हि कई आहे, जेका बिल्कुलु नसीर मेमन साहिबु चयो उहो असांजो कॉन्स्टिट्यूशनल राइट आहे हर माण्हूअ जो, त उहो जेको आहे पुरअमन कानून जे दायरे जे अंदरि रहंदे पंहिंजो एहतजाज रिकॉर्ड कराइण जो हक़ रखनि था। इहा ॻाल्हि बि जेको आहे ईअं न वठणु खपे अपोज़िशन खे त को हीउ जेको आहे हाणे हुकूमत पोइते भॼे थी पई या उहा फेर पोइते थी करे पई। जेकॾहिं ईअं वठो वियो त अपोज़िशन जेको आहे वधीक जेको आहे कुझु न करे सघंदी ऐं पाण जेको आहे उहा ॿियों वधीक जेको आहे प्रेशर में ईंदी वेंदी। अपोज़िशन खे जेको आहे ॾिसणो इहो आहे त पंहिंजे अंदर में जेके उन्हनि जी कमज़ोरियूं आहिनि उहे ख़तमु जेकॾहिं उहे करे वञनि था त पोइ जेको आहे उनजो प्रेशर अञा बि जेको आहे वधी सघे थो। पर जेकॾहिं अपोज़िशन पंहिंजे जेको आहे कमज़ोरियुनि खे जेको आहे ख़तमु न कयो ऐं उन्हनि ते नज़र न रखी ऐं उन्हनि खे जेको आहे ईअं छॾे ॾिनो त पोइ जेको आहे उहा अपोज़िशन जेको आहे अॻिते हली करे जेको आहे पंहिंजो वज़न बरक़रार रखी न सघंदी ऐं उन जी जेको आहे कारकर्दगी एॾी बहितर न रहंदी। जंहिंमें जेको आहे ॻाल्हि ख़ुदि इहा आहे त उन्हनि जे अंदरि जेको आहे इश्यूज़ आहिनि, मसलन जदोजहद जो जेको तरीक़ेकार आहे उन तरीक़ेकार में जेको आहे उन्हनि जेको आहे जलसा जेको आहे रखिया आहिनि ऐं इहा जेको आहे एॾी वॾी ॻाल्हि न आहे जेका जेको आहे प्रेशर क्रिएट करे, पर प्रेशर क्रिएट करण जे लाइ जेके ॿिया पहलू आहिनि जंहिंमें जेको आहे उन्हनि जो असेंबलियुनि सां इस्तीफ़ा ॾियण जो जेको ऑप्शन आहे उहो जेको आहे नज़र अचे थो पियो त उहो गड़बड़ में आहे। ऐं उन जे करे जेको आहे इहा ॻाल्हि बिल्कुलु जेको आहे क्लियर नज़र अचे थी हिन वक़्त ताईं। थी सघे थो हिन में वधीक डेवलपमेंट अचे पर हिन वक़्त ताईं इहा ॻाल्हि बिल्कुलु जेको आहे साफ़ नज़र अचे थी त पीपुल्स पार्टी जेका जेको आहे वॾी पार्टी आहे हिन अपोज़िशन हिसाब जी, उहा जेको आहे इस्तीफ़ो ॾियण वारे मामले ते क्लियर न आहे। उहे जेको आहे भली जेको आहे बिलावल साहिब जो जेको आहे स्टेटमेंट अची बि वियो हो पर उन में जेको आहे उन्हनि जो अमल सॼी जेको आहे ॻाल्हि खे ज़ाहिर करे थो पियो त उहे जेको आहे इस्तीफ़ा ॾियण जे मूड में न आहे। उहे जेको आहे को विच वारो रस्तो जंहिंमें जेको आहे हाउस जे अंदरि या जेको आहे ॿिया जेको आहे मामला आहिनि जेको आहे उन्हनि जे विच में NRO या जेको आहे डील जो जेको आहे जेको अफ़वाहूं बि हलनि थियूं पियूं त उन्हनि सभिनी ॻाल्हियुनि खे जेकॾहिं अपोज़िशन एड्रेस न कंदी त पोइ जेको आहे उहा वधीक प्रेशर जेको आहे ठाहे न सघंदी ऐं जेको ही ठीकु आहे हाजी साहब तव्हांजो मौक़िफ़ अची वियो। जी जी तव्हांजो मौक़िफ़ अची वियो। मां ॿ लफ़्ज़ ॻाल्हाए वठुमि उन में इहा ॻाल्हि जेको आहे ख़ुदि आहे त मूं में बि जेको आहे इहा ॻाल्हि कई त अपोज़िशन खे जेसि ताईं जेको आहे नंढियुनि क़ौमुनि जा सूबनि जा जेको आहे मसइला जेको आहे जेकॾहिं उहे एड्रेस न कंदी त उहा जेको आहे कामयाब जदोजहद न हलाए सघंदी। ऐं हिन में बि जेको हींअर सिंध में पेटनि जो मसइलो आहे या बलूचिस्तान जे कुदरती वसाइलनि जो मसइलो आहे, माण्हुनि जे जेको आहे
गोरी गुम करण जो जेको मामलो आहे उन्हनि सभिनी मामलनि ते जेका अपोजिशन आहे पाकिस्तान डेमोक्रेटिक मूवमेंट जेको अलायंस ठाहियो अथऊं उहो जेको आहे सो बिल्कुलु ख़ामोश आहे, उनजी जी। का बि पॉलिसी न आहे। इवन जेका आहे पीपल पार्टी जेका आहे सो ऑर्डिनेंस खे आणण में उनजो एनओसी शामिल आहे, उनजी जेको आहे सॼी ख़ामोशी शामिल आहे, जेका जेको आहे सो सिंध जे अंदरि तमामु घणी क्वेश्चनेबल आहे ऐं सिंध जेको आहे सो उनखे एक्यूट करे बीहारियो आहे। उन्हनि ते बि जेको आहे सो पीडीएम मां कंहिं बि ॿी पार्टीअ जो को क्लियर मौक़िफ़ न आयो आहे। ठीकु आहे हाजी साहब, तव्हांजो इहे मौक़िफ़ सभु अची शयूं वियो। जेके आहिनि। जी जी, तव्हांजो मौक़िफ़ अची वियो। हलूं था सुहेल सांगी साहब ॾे। जी सुहेल साहब, छा हुकूमत मथां दबाव वधी रहियो आहे? बिल्कुलु हुकूमत ते दबाव वधी रहियो आहे ऐं हुकूमत न चाहींदे बि मतिलबु त इन अपोज़िशन जे सॼी जेका मुहिम आहे इन खे सियासी तौर ते पंहिंजो रदमल ॾिनो आहे न चाहींदे। न त इन खां अॻु में जेको वज़ीर आज़म ऐं ॿियनि वज़ीरनि चयो कोर्ट आहे जेलियूं भरींदासीं गिरफ़्तार कंदासीं, त हाणे उन हिकिड़ो पॉलिटिकली रिएक्शन ॾिनो आहे ऐं इहो अपोज़िशन जो पाकिस्तान जे हर शहरी जो इहो हक़ बि आहे, आइनी हक़ आहे त हू जलसे जुलूस इज़हार जी आज़ादी उनखे हासिल हुजे। ॿिए नंबर ते ॻाल्हि इहा आहे त ख़ुदि जीअं मथे मामला बीहनि पिया उन में इहा ॻाल्हि आहे त इमरान ख़ान वज़ीर आज़म ऐं हुक्मरान जमात जेका आहे इहो ॾिसण थी चाहे त वाकई अपोज़िशन केतिरा माण्हू ॿाहिरि कढी सघे थी। हीअ उनजे लिटमस पेपर जे तौर ते उनखे ॾिसणु चाहे थी त वाकई उनजे पोयां केतिरा जेको आहे सो तहरीक हली सघे थी ऐं इहा साॻी शइ जेका आहे सा एस्टेब्लिशमेंट बि ॾिसणु चाहींदी त इहो ॾेई ॾिसूं त वाकई घणे पाणी में आहे अपोज़िशन, जी। माण्हू इनजे पोयां केतिरा आहिनि। त शुरू में हिनखे इन जे करे बि जेको आहे सो उहो पंहिंजो वज़ीर आज़म पंहिंजो गुज़र मौक़ खां हटियो आहे सिर्फ़ु इन मापण जे लाइ। ऐं आउं सम्झां थो त ख़ुदि वज़ीर आज़म बि मूंखे लॻे थो त जेकॾहिं पॉलिटिकली बिहेव करणु शुरू थो करे त मे बी ही हिकु ॿिनि अपोज़िशन जे ॿिनि जलसनि खां पोइ वज़ीर आज़म पाण बि को जलसे करण ॾे वञे ऐं को अहिड़ो शो ऑफ ॾेखारे जेकॾहिं इन पॉलिटिकल स्ट्रेटजी ते उहे वधीक कमु करण चाहिनि था त पोइ हिकिड़ी अञा वधीक सूरत पैदा थींदी त भई ठीकु आहे अपोज़िशन एॾो वॾो जलसो कयो आहे उन लाइ जेको आहे सो हुकूमत बि एॾो वॾो जलसो कयो आहे। इहा हुनजी हिकिड़ी हिकमत अमली थी सघे थी, पर इन में कोई शक कोन्हे त हुकूमत जे सर्किल्स में उन जे अंदरि जेके इदार आहिनि जेके सर्किल जे अंदरि उहे बि वाज़ा पिया आहिनि ऐं उन में जेका वधीक जेका आहे गर्मी वधीक महसूसु थी रही आहे। ठीकु आहे नसीर साहब, तव्हां ॾे चऊं था इहो ॿुधायो त मुख़ालिफ़ धुर ॿ टे दफ़ा ॻाल्हि कई आहे इस्तीफ़ाउनि जी, जेका इस्तीफ़ाउनि जी ॻाल्हि अचे थी मुख़ालिफ़ धुर जे तरफ़ उन में संजीदगी केतिरी आहे तव्हांजी नज़र में? तो इस्तीफ़ाउनि जो मामिलो एॾो सवलो न आहे ऐं टे जेके मुख़ालिफ़ धुर जूं वॾियूं जमायतूं आहिनि इन्हनि टिनि जी सिचुएशन मुख़्तलिफ़ आहे। मिसाल तौर नवाज़ लीग वटि हींअर को बि डायरेक्ट स्टेक पावर में कोन्हे। पंजाब जेको हुनजो ट्रेडिशनल रूलिंग ग्राउंड आहे उते बि हुकूमत में न आहिनि ऐं ज़ाहिरात वफ़ाक़ में कोन्हनि। मौलाना फज़ल रहमान साहब हिन मामले में अञा बि लग्जरी में आहे, हुन वटि बिल्कुलु ई घटि स्टेक्स आहिनि ऐं हुनजे लाइ ॾाढो आसान आहे त उहो चए थी सॼी पार्लियामेंट बूंदी करे छॾियो ऐं कंहिं बि एक्सट्रीम ते वञी सघे थो। पीपल्स पार्टी जी सिचुएशन इन करे मुख़्तलिफ़ आहे जो पीपल्स पार्टी वटि हिकिड़े सूबे में हुकूमत आहे, सो ज़ाहिर त इस्तीफ़ाऊं ॾियणु उन जा स्टेक्स थोरा डिफरेंट ज़रूरु आहिनि, पर वरी मां चवां थो त नेशनल असेंबली में पीपल्स पार्टी बि ज़ाहिर आहे का फेडरेशन में न को पार्टनर इन पावर आहे न को ॿिया वॾा स्टेक्स अथसि, त शायदि उहा कंहिं स्टेज ते अची जेकर नेशनल असेंबलीअ मां असेंबलियुनि जी इस्तीफ़ा जी ॻाल्हि थिए मुमकिन आहे त पीपल्स पार्टी बि बीही सघे, पर सूबाई असेंबलियुनि मां ज़ाहिर आहे पीपल्स पार्टी कोन ईंदी। पीपल्स पार्टी हिन वक़्तु पार्लियामेंट वारो क्राइसिस इन करे बि न चाहींदी जो जेकॾहिं सपोज़ हिन स्टेज ते ही सिस्टम कोलेप्स थिए ऐं का सुभाणे ॿी इलेक्शन थिए त पीपल्स पार्टीअ जी लीडरशिप वटि हिकिड़ो कंसर्न आहे त जिन क़ुवतुनि 2018 जे चूंडुनि में सॼी तरह सां इलेक्शन्स खे मैनिपुलेट कयूं उहे हाणे अञा बि वधीक ऑर्गनाइज वे सां एतिरो मैनिपुलेट करे सघनि था जो शायदि इहा सिंध जी हुकूमत बि हुनखे न मिले ऐं शायदि जेके मथे सीटूं आहिनि नेशनल असेंबली में उहे बि शायदि न मिलनि, एतिरी एक्सट्रीम ते मामला हलिया वञनि।
तंहिंजे करे पीपल्स पार्टीअ जो जेको असेंबलियुनि जे इस्तीफ़ा जे हवाले सां जेको थिंकिंग जो प्रोसेस आहे उहो ॿियनि पार्टीज़ खां बहरहाल मुख़्तलिफ़ आहे ठीकु आहे ऐं इन खे ॾिसणो पवंदो त पीपल्स पार्टी पंहिंजे स्टेक्स ते केतिरो कंप्रोमाइज़ करे सघे। ठीकु आहे, हलूं था शबीर साहब ॾे। शबीर साहब, टाइम जी कमी आहे, कोशिशि कजो आंसर प्रिसाइज़ हुजे। छा जेका ॻाल्हि करे थी मुख़ालिफ़ धुर इस्तीफ़ाउनि जी हुन में संजीदगी आहे? जी शबीर साहब, जी आवाज़ अचे थो तव्हांखे साईं मुंहिंजो? क्वेश्चन ॿार हा, क्वेश्चन इहो आहे त जेका मुख़ालिफ़ धुर इस्तीफ़ाउनि जी ॻाल्हि करे थी उन में केतिरी संजीदगी आहे? मां त सम्झां थो जेकॾहिं संजीदा हुजे त हुन में लाभ कहिड़ो मिलंदो अपोजिशन खे। अपोजिशन खे इहो यादि आहे 1985 में जेको सियासतदान सियासी पार्टियुनि इलेक्शन जो बाइकाट कयो हुनजे नतीजे में छा थियो? शेख रशीद ऐं अरबाब रहीम जहिड़ा लीडर पैदा थी विया। हाणे बि जेकॾहिं ईअं कंदा त छा कंदा? रहंदी ताक़त में विञाए वेही रहंदा। हमेशह जेका आहे बाई इलेक्शन हुकूमत कढंदी आहे, जी इंतज़ाम उनजे हथ में हूंदो आहे। अञा बि पंहिंजी ताक़त जेके असेंबली में ऐवान में अथनि उहा बि विञाए वेही रहंदा। ठीकु आहे, हुन ताक़त विञाइण जे लाइ जेकॾहिं इहा बेवकूफ़ी वारी स्ट्रेटेजी कनि था पिया, हुन सां हुकूमत ते त को असरु कोन पवंदो। हुकूमत अञा जी। मज़बूत थींदी, हे कमज़ोर थी वेंदा। ठीकु मां आहे, नथो सम्झां त इहा का मेच्योर पॉलिटिक्स आहे या जेका असां पॉलिटिक्स हिन जा जेके माण्हू आहिनि उहे इन क़िस्म जी राय नथा ॾेई ठीकु आहे। सघनि। शबीर साहब, तव्हांजो मौक़िफ़ अची वियो। हलूं था अमर सिंधु साहब ॾे। अमर सिंधु साहब, टाइम जी कमी आहे, प्रिसाइज़ रखिजो। तव्हांखे संजीदगी नज़र अचे थी इस्तीफ़ाउनि जे मामले ते मुख़ालिफ़ धुर जेका ऐलान करे थी? ॾिसो, इस्तीफ़ाउनि जो मामिलो आख़िर में ईंदो, इहा ॻाल्हि ज़हन में रखणु खपे त उथंदे ई तहरीक जे जेका सा इस्तीफ़ाउनि जो मामिलो न ईंदो, न रुॻो ईंदो कोन पर उन ते कहिड़ी स्ट्रेटेजी इख़्तियार कजे थी उहो तॾहिं ईंदो जॾहिं अञा एस्टाब्लिशमेंट जो अञा हुकूमत जो रिएक्शन कहिड़ो थो साम्हूं अचे। पहिरीं ॻाल्हि त जीअं साईं चई त जेका असां पहिरीं ॻाल्हि थी आहे त जेका पंहिंजी मसल्स जो जेको वार आहे उहा ॾेखारी वेंदी पंहिंजी जेका असां जलसनि ऐं जुलूसनि में। जलसनि ऐं जुलूसनि जो दबाव एस्टाब्लिशमेंट केतिरो बर्दाश्त करे सघे थी, छाकाणि त हींअर जेको अपोज़िशन में पीपल्स पार्टी जी बिल्कुलु ॻाल्हि सही आहे, पीपल्स पार्टी वटि घणो कुझु आहे जेका हू विञाइण न चाहींदी, पर इहा जेका जहिड़े तरीक़े सां मूव हले पई उन मूव में जॾहिं पॉलिटिकल पार्टीज़ जे पारां अटैक सिलेक्टेड या सिलेक्टर्स इन जे बारे में जेकॾहिं वाज़े तौर ते हिकिड़ी ख़ासि जेका असां हुननि खे निशानो ठाहियो वियो जहिड़े तरीक़े सां हुनजी ओपनिंग में जेको थियो आहे त मां सम्झां थी त उन खां अॻु में ई इस्तीफ़ाउनि खां अॻु में को न को फॉर्मूलो अची वेंदो जंहिं ते सभई पॉलिटिकल पार्टीज़ कंहिं न कंहिं तरीक़े सां तयारु थी वेंदियूं। पोइ उहो चाहे जेका असां खान साहब खे ॿाहिरि कढण जो हुजे, चाहे जेका असां ॿी का पावर शेयरिंग वारो हुजे, नेशनल गवर्नमेंट वारो हुजे, पर मूंखे ईअं लॻे थो त जहिड़े तरीक़े सां मूव हली आहे उन मूव खां पोइ का न का जेका असां वॾी जेका असां इहा जेका असां पावर शेयरिंग वारी ठीकु आहे। अमर सिंह साहब, तव्हांजो मौक़िफ़ अची वियो। जी जी, मां सम्झां थी त शायदि अपोज़िशन इन ताईं वञे। ठीकु आहे, तव्हांजो मौक़िफ़ अची वियो। हलूं था इनाम भट्टी साहब ॾे। इनाम भट्टी साहब, प्रिसाइज़ रखिजो, ॿुधायो त इस्तीफ़ाउनि में केतिरी संजीदगी आहे जेका हुनजो ऐलान आहे त इस्तीफ़ाऊं ॾींदासीं मुख़ालिफ़ धुर जेको चवे पई? अनिल, ॾिसो, मुख़ालिफ़ धुर में जेका JUI आहे, मौलाना फज़लुर रहमान आहे, उनजो पहिरें ॾींहं खां वठी करे इहो ई रायो आहे त जेसीं तोणी असेंबलियुनि मां इस्तीफ़ा न ॾिबी ओतिरे ताईं तहरीक जेका आहे असां ज़ोर न पकड़ींदी। हाणे इन में इहा ई हिकिड़ी शइ अहम आहे त वरी ही जेके ॿई जमायतूं आहिनि, पीपल्स पार्टी ऐं नून लीग, उहे वरी स्ट्रीट पावर में जलसनि जुलूसनि में डिपेंड कनि थियूं रुॻो JUI जे क़ुवत ते। अफ़रादी संघ ऐं माण्हुनि खे मोबिलाइज़ करण जी ताक़त JUI रखे थी, पर JUI खे इहो ट्रस्ट न आहे त हू उनखे इहा शइ हू करण जे लाइ अॻिते निकिरी अचे त किथे ईअं त न थींदो त ॿिन्ही जमायतुनि मां कोई बि उनखे बैकडोर मां का पंहिंजे लाइ फ़ाइदो वठी करे पोइ हिते हटी वञे। तंहिंजे करे उन्हनि जो इहो प्रेशर आहे ऐं इहा शइ मूंखे लॻे ईअं थी त सभिनी जमायतुनि जे गॾिजी एतमाद जी बहाली जो हिकिड़ो ई सबबु बणिजी सघे थो त कंहिं बि हिकिड़े माण्हू खे जॾहिं हू सिलेक्ट कंदा त इहे सभु इस्तीफ़ाऊं उन वटि जमा थियनि, पोइ उनजो टाइम फ्रेम कहिड़ो बि तय कनि, सिलेक्ट कनि जंहिं वक़्तु उहे असेंबली में इस्तीफ़ाऊं पेश करणु घुरिजनि, छाकाणि त हिकिड़ो ई इहो वाहिद ज़मानत जो कार्ड आहे जेको सभिनी खे गॾु बांड करे सघंदो। अदरवाइज़ जेकॾहिं ईअं न कंदा त पोइ शायदि हिननि खे जेके धुरियूं कमज़ोर करण जे लाइ या हिननि खे डिसीव करण जे लाइ का न का हिकमत अमली तयारु कंदियूं हूंदियूं, उहे किथे न किथे हिननि खे को बि पाण में अदम एतमाद हिननि जे विच में जेको आहे सो फैलाए कुझु कमज़ोर करे सघनि थियूं। तंहिंजे करे इहा शइ थिए थी। बाक़ी संजीदगी जेका आहे उहा संजीदगी न पीपल्स पार्टी जी इन अमल में आहे न नून लीग जी इन अमल में आहे। इस्तीफ़ाउनि वारे मामले ते सिर्फ़ु JUI जो घणो फोर्स आहे, फोकस्ड आहे ऐं फोर्स आहे,
उहा चाहे थी पई, इहो ई हिकिड़ो सबबु आहे। पर मां सम्झां थो त इहो स्टेज ठीकु आहे। अॻिते जो आहे, पर हिन जी शुरूआत में ॻाल्हि करण ऐं रखण जी ज़रूरत तंहिंजे करे पेश ठीकु आहे नामिर साहब, हलूं था आदि भट्ट साहब ॾे। आदि साहब, क्वेश्चन मुंहिंजो साॻियो ई तव्हां खां आहे, आंसर जेको आहे प्रिसाइज़ रखिजो। छा तव्हांखे मुखालिफ़ धुर जी इस्तीफ़ा वारे मामले में संजीदगी नज़र अचे थी? मूंखे बिल्कुलु जेको आहे सो हिन वक़्त ताईं इन में कंहिं बि क़िस्म जी संजीदगी नज़र नथी अचे पई। या ॻाल्हि कई आहे बिल्कुलु ईअं ई थ्रेट कयो आहे जीअं जेको आहे सो हिन वक़्त जी हुकूमत वफ़ाक़ी हुकूमत करे पई त तव्हांखे जेलनि में विझासीं जेकॾहिं तारीख़ हीअ बि हिन क़िस्म जो जेको आहे सो हिन में संजीदगी नज़र नथी अचे। सबबु हुनजो जेको आहे सो इहो आहे त हिन में सवाइ जमियत उलमा इस्लाम खां ॿी कंहिं बि धुर खे एतिरो जेको आहे सो इंट्रस्ट न आहे त इन में असां इस्तीफ़ाउनि ताईं वञूं। छाकाणि जो इस्तीफ़ाउनि जेको आहे सभ खां वधीक मां सम्झां थो इंट्रस्ट जेको आहे उहो जमियत उलमा इस्लाम जो आहे, छाकाणि जो उन्हनि जो सरबराह जेको आहे उहो असेंबलीअ खां ॿाहिरि आहे। हाणे जेकॾहिं असेंबलीअ में उहो जेको आहे सो अचणु चाहे थो त हुनजे लाइ ज़रूरी आहे त इस्तीफ़ाऊं थियनि। पर जेके बि धुरियूं असेंबलीअ में मौजूदु आहिनि, ख़ासि करे जेको आहे पीपुल्स पार्टी जेका शेयर होल्डर भी आहे, उहा हिकु सूबे में हुक्मरान भी आहे, उहा जेको आहे हिन मामले में बिल्कुलु जेको आहे सो संजीदा न आहे, बल्कि इन ॻाल्हि खे जेको आहे सो कंहिं न कंहिं ठीकु आहे। आदि भट्ट साहब, तव्हांजो मौक़िफ़ अची वियो त पीपुल्स पार्टी हिन मामले में संजीदा न आहे। हलूं था सुहेल सांगी साहब ॾे। जी सुहेल साहब। ॾिसो, हिन में जीअं नसीर बि चयो या जीअं अमर बि चयो पर इहे ॿई ॻाल्हियूं नज़र में रखो त हर कंहिं पार्टी जो हिकिड़ो पंहिंजो हू आहे पोज़ीशन त हू जेकॾहिं इस्तीफ़ा ॾिए थी त पोइ छा विञाईंदी, छा हासिलु कंदी। ॿिए पासे जेका आहे इहा बिल्कुलु इहा ॻाल्हि ज़हन में रखणु खपे त इहे ॻाल्हियूं थींदियूं। ॻाल्हियूं कॾहिं थियूं थियनि, कहिड़े मरहले थियूं थियनि, किथे थियूं थियनि, कंहिंसां थियूं थियनि ऐं कहिड़े हंधि थियूं थियनि, इहो ॾाढो इम्पोर्टेंट आहे। हिकिड़ी ॻाल्हि आहे त जेकॾहिं इन्हनि खे रेड ज़ोन में वञी ॻाल्हियूं करणियूं आहिनि पोइ त हिकिड़ो बिल्कुलु हुकूमत जी कमज़ोर पोज़ीशन आहे। ऐं ॿियो हिन में मुख़्तसिर तौर ते इहो चई सघिजे थो त इस्तीफ़ा जेका आहे त इहो आख़िरी हथियार हूंदो। इहो सभु कुझु तब्दील थिए, उहो कीअं थिए, उन जूं टे सूरतूं आहिनि। हिकिड़ी सूरत आहे त वज़ीर आज़म पाण असेंबली तोड़ाए। ॿी सूरत हाल इहा आहे त अपोज़िशन को अदालत वटां को अहिड़ो को फ़ैसिलो अचे, उतां वठिजे। टी सूरत हाल इहा आहे त कोई पार्लियामेंट जे अंदरि क्राइसिस क्रिएट थिए। त जेकॾहिं पार्लियामेंट जे अंदरि क्राइसिस क्रिएट थिए, इहो बिल्कुलु आख़िरी वञी उन्हनि ॻाल्हियुनि खे बीहंदी त हाणे जेको आहे ॻाल्हियुनि ज़रिए तय थियो उन मां कहिड़ो ऑप्शन अख़्तियार कजे, त उन मौक़े ते इहा ॻाल्हि थींदी। बाक़ी किथे मतिलबु त थींदो। फ़िलहाल जेको आहे इहा संजीदगी गैर संजीदगी इहा ॻाल्हि आहे। ठीकु आहे सुहेल सांगी साहब। नाज़रीन, सिंध में बेटनि लाइ थींदड़ एहतजाज तहरीक जो रुख अख़्तियार करे चुका आहिनि। मुख़्तलिफ़ शहरनि में बेटनि ते कब्ज़े ख़िलाफ़ु एहतजाज जारी आहिनि। सिंध ऐं बलूचिस्तान जे क़ौम परस्तनि पिणु ऑर्डिनेंस खे रद्द करे छॾियो आहे ऐं गॾियल तहरीक हलाइण ते इतफ़ाक़ करे छॾियो आहे। पीपल्स पार्टीअ पिणु सिंध असेंबली में ठहराउ आणण जो फ़ैसिलो कयो आहे ऐं ऑर्डिनेंस वापसि न थियण जी सूरत में अदालत जो दरवाज़ो खड़काइण लाइ चयो आहे। ॿिए तरफ़ STP जे सॾ ते हज़ारे माण्हुनि जो जेको एहतजाज थियो ऐं उहे मार्च करे गवर्नर हाउस ते पहुता ऐं गवर्नर हाउस में जेको आहे यादाश्तनामो पेश कयो ऐं उनखां अलावा STP 14 अक्टूबर ते सॼी सिंध में हड़ताल जो सॾु पिणु ॾिनो आहे। इन सूरत हाल ते हलूं था नसीर मेमण साहब ॾे। नसीर साहब, ऐं हेॾो वॾो तकरार थी चुको आहे बेटनि जे हवाले सां, जेके सुञाण धुरियूं आहिनि, जेके तंज़ीमूं आहिनि, पीपल्स पार्टी पाण बि ठहराउ जी ॻाल्हि कई आहे। सिंध ऐं बलूचिस्तान जो क़ौम परस्त बि जेका गॾियल जिदोजहद ते राज़ी थिया आहिनि, पाण में इतफ़ाक़ कयो अथनि। छा इहो बहितर न आहे त इन तकरार पैदा थियण खां पोइ वफ़ाक़ी हुकूमत पाण ई जेको आहे इहो ऑर्डिनेंस वापसि वठी छॾे? नसीर साहब जी। नसीर साहब, आवाज़ अचे पियो नसीर साहब तव्हांखे? जी। हलूं था शबीर साहब ॾे। शबीर साहब, छा इहो बहितर न थींदो त हिन तकरार खां पोइ वफ़ाक़ी हुकूमत पाण ई इहो ऑर्डिनेंस वापसि वठे? जी, मुंहिंजो सवाल तव्हां खां इहो आहे त जेको तकरार थियो आहे बेटनि जे हवाले सां, हर जॻह ते एहतजाजी जलसा जलूस थियनि था, त इहो बहितर न आहे त वफ़ाक़ी हुकूमत पाण ई ऑर्डिनेंस वापसि वठे? बिल्कुलु थियणो ईअं ई पवंदो, छाकाणि त हीउ मामिलो वधे पियो। अॼु जी जेका रिपोर्ट आहे, जेको ओवरसीज़ पाकिस्तानी सिंधी आहिनि उन्हनि बि जेको आहे सो 15 तारीख़ ते हड़ताल जो सॾु ॾेई छॾियो आहे ऐं उते जेके मुज़ाहिरा शुरू कया आहिनि। न्यूयॉर्क में पाकिस्तानी एम्बेसी जे साम्हूं मुज़ाहिरो थियो आहे, वाशिंगटन में थियो आहे, अहिड़ी तरह सां कैनेडा वग़ैरह में थियो आहे, स्वीडन में थियो आहे, काफ़ी जॻहनि ते मुल्कनि में जेके बि आहिनि ॿाहिरि ओवरसीज़ सिंधी पाकिस्तानी
उन्हनि एहतिजाज कयो आहे। हिते बि कल्ह जेको एहतिजाज थियो ऐं वॾे पैमाने ते माण्हुनि जी उन में शिरकत हुई ऐं माण्हुनि इहो साबित करे ॾेखारियो त भई उहे कंहिं बि क़ीमत ते हुकूमत जे हिन गैर जमहूरी गैर आइनी अमल जी जेका आहे सा हिमायत कोन था कनि पिया, उन्हनि जी सख़्तु मुखालफ़त था कनि पिया। ऐं उनजे बावजूदि जेकॾहिं हुकूमत हठधर्मी करे थी पई, उन ते बीही थी रहे त उन सां सूरत हाल अञा बि वधीक ख़राब थींदी ऐं सूबे में अञा वधीक बेचैनी वधी सघे थी पई। ऐं माण्हू जेके आहिनि से उहे हिन एहतिजाज खे ॿी सूरत का ॿी शिकिल बि ॾेई था सघनि पिया। ऐं हाणे त सिर्फ़ु वॾे शहर कराची में बि पोइ हर नंढे वॾे शहर में जेके आहिनि से मुज़ाहिरा शुरू थी वञनि ऐं माण्हुनि जी कावड़ जेका कल्ह हुई उहा बिल्कुलु नज़र आई। बाक़ाइदगी सां त माण्हू जेके परे परे खां कही ऐं लखनि जे तइदाद में माण्हू हुते कराची में शरीक थिया, जेके पंहिंजे तौर ते पाण जेके आहिनि से एहतिजाज में शरीक थियण आया। उन्हनि खे कंहिं को मजबूर कोन कयो हुयो। त को सभई सिंध तरक़ी पसंद पार्टी जा के मेंबर हुया। सिंध तरक़ी पसंद पार्टी मेज़बान पार्टी ज़रूर हुई ऐं उनजे सॾ ते माण्हुनि सभिनी जेका सलबैक कयो। जी ठीकु आहे, हलूं था अमर सिंधु साहिबु ॾे। जी अमर साहिबु, टाइम जी कमी आहे, ज़रा पंहिंजो आंसर प्रिसाइज़ रखिजो प्लीज़। जी हलूं था हादी भट्ट साहिब ॾे। जी हादी भट्ट साहिबु, जेका ही तहरीकूं हलनि पियूं एहतिजाजी बेटनि जे हवाले सां, वफ़ाक़ लाइ बहितर न आहे त ऑर्डिनेंस पाण ई वापसि वठे? सभ खां वधीक जेको आहे आम ॻाल्हि जेको आहे सो इहा आहे त इन बेटनि जे हवाले सां जेका तहरीक उथी आहे, जेका जेको आहे मूवमेंट उथी आहे, उहा जेको आहे हुकूमत जे लाइ तमामु घणी हानिकार साबित थींदी जेकॾहिं जेको आहे वफ़ाक़ी हुकूमत इहो जेको आहे ऑर्डिनेंस वापसि नथी वठे पई। तंहिं करे जेको आहे सियासी तौर ते जेकॾहिं उहे थोरो बि जेको आहे बालिग आहिनि त उन्हनि खे जेको आहे इहो पाण कदम खणी अॻिते वधिणो पवंदो। ऐं हीउ जेको प्रेशर आहे अवाम जो, जेको सिंधी अवाम जी जदोजहद में तेज़ी अचे पई, उन खे जेको आहे फेस करण जे लाइ ऐं उनखे माठियूं करण जे लाइ हिननि खे वफ़ाक़ी हुकूमत खे ऑर्डिनेंस वापसि वठणु खपे। इन मां जेको आहे उनखे हमदर्दियूं मिलंदियूं ऐं इन मां उन्हनि जी जेको आहे पोज़ीशन बहितर थींदी। छाकाणि जो सिंध जे अंदरि पीपुल्स पार्टी LOC ॾिनी आहे ऐं LOC खां पोइ उनजी हिकिड़ी डिघी ख़ामोशी रही आहे। इन करे माण्हू उन खां तमामु घणो नाराज़ आहिनि। इन मामले में जेका तहरीक ठीकु आहे हादी भट्ट साहिबु, तव्हांजो मौक़िफ़, टाइम जी कमी आहे, तव्हांजो मौक़िफ़ अची वियो हादी साहिबु। मां चवंदुमि त जेका तहरीक जो गढ़ हुजणु खपे उहो जेको आहे थींदो पंजाब ऐं सिंध। ऐं सिंध जे अंदरि पीपुल्स पार्टी जेका तहरीक जे पोज़ीशन में न आहे, पर जेकॾहिं हादी साहिबु टाइम जी कमी आहे, तव्हांजो मौक़िफ़ अची वियो आहे। त इहा जदोजहद जेको आहे पीपुल्स पार्टी जी खाल भरींदी ऐं हीअ जदोजहद तमामु घणो जेको आहे हानिकार थींदी हुकूमत जे लाइ। ठीकु आहे, हलूं था अमर सिंधु साहिबु ॾे। जी अमर सिंधु साहिबु, जे हवाले सां ख़ुदि हींअर जेका असां न रुॻो वफ़ाक़ पहिरें ॾींहं खां वठी वफ़ाक़ी हुकूमत हिन पोज़ीशन में आहे त उहा जेका असां जेकॾहिं सिंध जे अंदरि पंहिंजे ख़िलाफ़ का तहरीक नथी ॾिसणु चाहे ऐं ख़ासि तौर ते उन टाइम ते जॾहिं PDM जेका असां हिकिड़ी ख़ासि तहरीक में वञे थी ऐं पीपुल्स पार्टी हुनजो जेको आहे सो मुख्य जेका असां पार्टी जे तौर ते आहे, उहा अॻे ई सिंध जे अंदरि जेका असां इन तहरीक जो हलाईंदी ऐं उन तहरीक सां गॾु इहे जेके क़ौम परस्त जमायतूं आहिनि या जेके ॿियूं जेके बि जमायतूं आहिनि उहे बि जेका वफ़ाक़ सां जे ख़िलाफ़ बीठियूं आहिनि त बहितर इहो आहे त जेकॾहिं सियासी पोज़ीशन जे हवाले खां बि उनखे वापसि वठणु। ॿी हिकिड़ी जेका बहितर जेका ॻाल्हि आई आहे, सिंध जो जेको रिएक्शन आयो आहे, सिंध जो रिएक्शन साबित करे थो त विफ़ाक़ खे अहिड़े क़िस्म जी वालार ॾुखी पवंदी। हू करे सघनि था, नथा करे सघनि, उहो ॿियो सवाल आहे, उहो ॾाढी ॾुखी पवंदी, उन्हनि खे क़ीमत चुकाइणी पवंदी। जेकॾहिं वफ़ाक़ अमर सिंधु साहिबु, तव्हांजो मौक़िफ़ अची वियो, टाइम जी कमी आहे, हलूं था इनाम भट्टी साहिबु ॾे। जी इनाम भट्टी साहिबु। अनिल, वफ़ाक़ खे हिन वक़्तु सोचणु खपे त मुल्क जो इस्तेहकाम जेकॾहिं उनखे उनजो मुफ़ाद उनखे अज़ीज़ आहे त इहो ऑर्डिनेंस वापसि वठनि। छाकाणि त सिंध जा माण्हू सिंध जी वहदत ते वार, सिंध जे पाणी ते ऐं सिंध जे वसीलनि ते जेका बि अहिड़ी शइ अचे थी त उनखे कॾहिं बि बर्दाश्त न कंदा आहिनि। हींअर जीअं ॾिसनि था त पीपुल्स पार्टी ख़ुदि एॾे प्रेशर में आहे जो हू चाहींदे बि इन शइ ते हुन सां गॾु बीह नथी सघे, तंहिंजे करे हुनखे उहे NOC वग़ैरह वापसि वठणी थी पवनि। न रुॻो इहो, पर कल्ह जेका डेवलपमेंट थी आहे, जेका सिंध एक्शन कमेटी जे सरबराह सां जलाल महमूद शाह सां बलूचिस्तान नेशनल पार्टी जे सरबराह बलूचिस्तान जे अॻूणे वज़ीर आला मालिक बलोच जी जेका मुलाक़ात थी आहे, उन में एहतिजाज जो दाइरो वधी बलूचिस्तान ते हलियो वियो आहे ऐं कल्ह बलूचिस्तान जे बि हर शहर में उते मुज़ाहिरा थिया आहिनि इन ई ऑर्डिनेंस जे ख़िलाफ़ ऐं जज़ीरनि ते कब्ज़े जे ख़िलाफ़। त वफ़ाक़ खे सोचणु खपे त जेकॾहिं हुन जा अहिड़ा फ़ैसिला
जेके उन जे ॻिची में पवंदा। सिंध ऐं बलूचिस्तान जा माण्हू इन ते तेज़ी सां रस्तनि ऐं रोडनि ते निकिरी जी, ईंदा ऐं उन सां इहा रविश पैदा थींदी त वफ़ाक़ मुल्क जे उन्हनि वहदतुनि जे जी, जी। मुफ़ादनि जे बजाए पंहिंजे हिकिड़े मख़सूस टोले जे ठीकु आहे। मुफ़ाद लाइ जेकॾहिं सोचे थो त उहो इंतिहाई ख़तरनाक थींदो। वॾी ऐं महिरबानी हींअर इनाम 70 भट्टी जो ॾहाको साहब। कोन्हे, जी जी इनाम भट्टी साहब तव्हांजी वॾी महिरबानी। 2020 आहे जंहिंमें दुनिया जी। सॼी जूं अखियूं खुलियल आहिनि ऐं उन्हनि जा पंहिंजा बि किन दुनिया जा ॿियनि जी। जा मुफ़ाद बि उहे हुते हुजनि था। तंहिंजे ठीकु। करे हुननि खे इहो ध्यान सां कमु उहो करणु खपे। ठीकु हीअ आहे। जेका सोचनि था त ईअं करे ऐं कब्ज़ा करे वफ़ाक़ जे हवाले इनाम करे भट्टी था साहब। त इहो अॼु जे दौर में नामुमकिन आहे। इन जे करे वफ़ाक़ जे लाइ ठीकु बहितर आहे। अमल इहो इनाम आहे इनाम त भट्टी साहब बजाए वॾी महिरबानी तहरीक तव्हांजी। वॾी महिरबानी तव्हांजी। नाज़रीन तव्हां महिमाननि जा राया ॿुधा। प्रोग्राम जो पुॼाणी खे पहुचे थो। अनिल कुमार खे ॾियो इजाज़त। अल्लाह भाई।